अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबीयल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जनते दुरूद सलाम पढ़ण जो बेशुमार फ़ज़ीलतूं आहिनि। अचो हिकिड़ी फ़ज़ीलत ॿुधूं था। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन उमरू बिन आस रज़ियल्लाहु ताला अन्हु जो फ़रमान आहे, जेको नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम ते हिकु भेरो दुरूद पाक पढ़ंदो, उन ते अल्लाह पाक ऐं उन जा मलाइक 70 भेरा रहमत मोकिलींदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम। दुआए अत्तार, या रब्बल मुस्तफ़ा जेको 17 सिफ़नि जो रिसालो करामत ख्वाजा रहमतुल्लाह ताला अलैहि पढ़ी या ॿुधी वठे, उनखे ख्वाजा गरीब नवाज़ रहमतुल्लाह ताला अलैहि जी ख्वाब में ज़ियारत नसीब फरमा ऐं उनखे पंहिंजे आख़िरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जे पुठियां जन्नतुल फ़िरदौस में दाख़िला ऐं पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जो बिला हिसाब पाड़ो नसीब फरमा। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम। चवनि था त कंहिं शहर में हिकु वॾो ज़ालिम ऐं बदमिज़ाज बादशाह रहंदो हो। उन जो शहर जे भर पासे में हिकु निहायत ख़ूबसूरत बाग़ हुयो, जंहिंमें साफ़ व शिफ़ाफ़ पाणी जो हिकु हौज़ हो। हिकु अल्लाह वारे जो हुतां गुज़र थियो त उहो उन बाग़ में आयो ऐं हौज़ जे पाणी मां गुसल करे नमाज़ अदा करे उते ई वेही क़ुरान करीम जी तिलावत करण में मशगूल थी वियो। एतिरे में बादशाह जे अचण जो शोर थियणु लॻो, पर उहो अल्लाह पाक जो नेक बानो इत्मीनान सां ख़ुदा जी यादि में मसरूफ़ रहियो। जॾहिं उहो ज़ालिम हाकिम पंहिंजे शाही शान व शौक़त सां बाग़ में दाख़िल थियो त हौज़ जे किनारे सादड़े लिबास में हिकु नेक सीरत शख़्स खे ॾिठईं त कावड़ में ॻाढ़ो थी वियो। उहो पंहिंजे सिपाहियुनि खे गज़बनाक थी चवणु लॻो त हिन शख़्स खे कंहिं मुंहिंजे बाग़ में वेहण जी इजाज़त ॾिनी आहे। सिपाही रिझी रहिया हुया त ओचितो हुन नेक हस्ती जी निगाह फैज़ अनवार जी तजल्ली हुन बादशाह ते पई। उहो बादशाह यकदम कंबण लॻो ऐं ॾकंदे ज़मीन ते किरी पियो ऐं बेहोश थी वियो। अल्लाह पाक जे उन नेक बाने पाणी घुराए उन जे मुंहं ते छिणकियो त थोरी देरि में उनखे होश अची वियो। होश में ईंदे ई उहो निहायत आजिज़ी ऐं इनकिसारी सां पंहिंजी कोताही जी मुआफ़ी घुरण लॻो। पोइ पंहिंजे सभिनी सिपाहियुनि समेत उन अल्लाह वारे नेक बाने जी हथ ते तौबा करे उन जी ग़ुलामी में दाख़िल थी वियो। ए आशिकान औलिया, छा अव्हां ॼाणो था त उहो नेक बख़्त रोबदार तिलावत क़ुरान करण वारो नेक सीरत इंसान केरु हो? इहो सिलसिले आलिया चिश्तिया जो अज़ीम पेशवा सुल्तानुल हिंद हज़रत ख्वाजा गरीब नवाज़ हसन संजरी रहमतुल्लाह ताला अलैहि हो, जेको अॻिते हली हिंदुस्तान जो बेताज बादशाह बणियो। जॾहिं ख्वाजा गरीब नवाज़ रहमतुल्लाह ताला अलैहि मदीनतुल हिंद अजमेर शरीफ़ आया त संदन कोशिशुनि सां माण्हू लाॻीतो इस्लाम क़बूल करण लॻा। जीअं त दिल्ली खां अजमेर शरीफ़ ताईं जे सफ़र में तक़रीबन 90 लख माण्हू मुसलमान थिया। ख्वाजा गरीब नवाज़ रहमतुल्लाह ताला अलैहि जो इस्म गिरामी हसन आहे। ख्वाजा गरीब नवाज़ जा लक़ब मोइनुद्दीन, ख्वाजा गरीब नवाज़, सुल्तानुल हिंद ऐं अताए रसूल आहिनि। ख्वाजा फ़ारसी ज़बान जो लफ़्ज़ आहे ऐं उन जो मतिलबु आहे सरदार या आका। पाण रहमतुल्लाह ताला अलैहि 14 रजबुल मुरज्जब 537 हिजरी मुताबिक़ 1142 ईस्वी में सिजिस्तान या सेस्तान जे इलाइक़े संजर में पैदा थिया ऐं विसाल शरीफ़ बि रजबुल मुरज्जब जे महीने 6 तारीख़ 633 हिजरी में थियो।